सिंध में मकानी चूंड जे ॿिए मरहले में पोलिंग 24 जुलाई ते थींदी। कराची जे 5000 खां वधीक पोलिंग स्टेशन्स में चूंड अमले जो तादाद 62,174 आहे। इलेक्शन कमीशन मूजिब वोटरनि जो मजमूई तादाद 84,05,475 आहे। जिन त इलेक्शन कमीशन पारां जारी कयल पधरानामे में चयो वियो आहे त 984 वार्डनि ते उम्मीदवारनि जो मजमूई तादाद 9,150 आहे। जिन त 7 ज़िलनि ऐं 25 टाउन्स जे 246 यूनियन कमेटीज़ ते मकानी चूंडूं करायूं वेंदियूं। नवांखे मौसम बाबति आगाह कंदा हलूं। अगकथियूं अधूरियूं रहिजी वयूं। मोरड़े जी माग ते मींहुं न वठो। मौसमियात खाते अॼु शाम राति कराची में बरसातुनि जी ॿीहर अगकथी करे छॾी आहे। चीफ मेट्रोलॉजिस्ट सरदार सरफराज़ अहमद चयो आहे त मॉनसून सिस्टम सिंध, बलूचिस्तान, राजस्थान ऐं अरबी समुंड में मौजूदु आहे, जेको अॼु राति मींहं जो सबबु बणिजी सघिजे थो। चीफ मेट्रोलॉजिस्ट मूजिबि बरसाति जो पहिरियों सिस्टम 5 जुलाई ताईं सॼी सिंध में असरअंदाज़ थींदो। ॿियो सिस्टम पहिरियों सिस्टम ख़तमु थियण खां 18 कलाक पोइ असरअंदाज़ थींदो। शहरी इंतिज़ामिया पारां कराची में नालनि जी सफ़ाई अञा ताईं न कराई वई। अहम शाहराहनि ऐं इमारतुनि ते लॻल बिल बोर्ड्स ऐं होर्डिंग्स बि न हटाया विया। जी नाज़रीन, लोड शेडिंग बाबति तव्हांखे आगाह कंदा हलूं। मुल्क में बिजली जो बहरान न टरियो आहे। सॼे मुल्क में लोड शेडिंग जो अज़ाब वधी वियो आहे। शहरनि में 6 खां 8 कलाक बिजली बंदि थियण मामूल बणिजी वई आहे। बहिराड़ी में 8 खां 10 कलाकनि ताईं बिजली बंदि थियण लॻी आहे। जिन त मौसम में बहितरी ऐं हफ़्तेवार मोकल सबबु गुज़िरियल ॾींहुं बिजली जी तलब घटिजी वई। बिजली जी तलब ऐं रसद में फ़र्क़ु 6000 मेगावाट थी वियो। कोयटा वेझो तेज़ रफ़्तार मुसाफ़िर बस खाई में किरण सबबु फौतिन जो अंग 20 थी वियो। जिन त ज़ख़्मियुनि मुसाफ़िरनि खे इस्पताल मुंतक़िल कयो वियो। शीरानी ज़िले जे सरदाना वटि रावलपिंडी खां कोयटा वेंदड़ बस खाई में किरी पई। इतला बाद इमदादी टीमूं वाक़िए वारे हंधि पहुची वयूं। हादसे जे फौतिन ऐं ज़ख़्मियुनि खे ज़ोब जे सिविल इस्पताल पहुचायो वियो। इस्पताल में एमरजेंसी लागू कई वई आहे। हादसे में 20 ॼणा हयातियूं विञाए वेठा। फौतिन जा मढ़ ऐं 12 ज़ख़्मियुनि खे ज़ोब इस्पताल मुंतक़िल कयो वियो। इस्पताल में एमरजेंसी लागू कई वई। ॿिए तरफ़ वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ वाक़िए ते ॾुख जो इज़हार कयो। शहबाज़ शरीफ़ ज़ख़्मियुनि खे बहितरीन सहूलियतूं फ़राहम करण जी हिदायत करे छॾी। कश्मीर वेझो चाचड़ बिरादरीअ जे 2 धुरियुनि में झेड़े दौरान गोलियूं लॻण सबबु भाणेजे हथां मामो ऐं भाणेजी क़त्ल ऐं 4 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। ॻोठ लाल खान चाचड़ में बिजली जी तारुनि जे मामले तां झेड़े दौरान गोलियूं लॻण सबबु 50 वरियनि जो गोराम चाचड़ ऐं संदसि धीउ माई वासिन मूजिबि ज़ख़्मियुनि खे तिबी इमदाद लाइ इस्पताल मुंतक़िल कयो वियो। जॾहिं त वाक़िए बाद इलाक़े में छिकताइण वारो माहौल पैदा थी वियो आहे। वाक़िए बाबति पुलिस खे इतला ॾिनो वियो आहे। रेहड़की में 13 वरियनि जी नीगरे जी मुबैना तौर अगवा थियण ख़िलाफ़ वारसनि पारां एहतिजाजी मुज़ाहिरो करे संदसि बाज़ियाबीअ जो मुतालबो कयो वियो। वारसनि इल्ज़ाम मणींदे ॿुधायो आहे त राशिद सलीम, आमिर राठौड़ ऐं ॿियनि संदसि नीगरी बेनज़ीर खे अगवा करे विया आहिनि। हुननि ॿुधायो त नीगरीअ जी अगवा बाबति थाणे ते शुरूआती रिपोर्ट बि दाख़िल कराई वई आहे, पर नीगरीअ जो अञा ताईं को बि पतो न पइजी सघियो आहे। वारसनि IG सिंध खां मुतालबो कयो आहे त वाक़िए जो नोटिस वठी मुगवी नारीअ खे फौरी तौर बाज़ियाब कराए वञे। बबरलोए वेझो पुरस्रार तौर गुम थियल नौजवान जो तशद्दुद थियल लाश चांडका इस्पताल मां हथ अचण बाद मढ़ वारसनि हवाले कयो वियो। ॻोठ गुलबहार मस्तोई मां 8 ॾींहं अॻु गुम थियल 22 वरियनि जे मुजाहिद पुटु गुलखान मस्तोई जो तशद्दुद थियल लाश लाड़काने जे इस्पताल मां हथ आयो। लाश घर पहुचण ते कोहराम मची वियो। संदसि मड़ खे आलिन अखियुनि सां मिटीअ माउ हवाले कयो वियो। पुलिस मूजिबि फोती नौजवान खे तशद्दुद बाद ज़ख़्मी हालत में रोड ते फिटो कयो वियो, जंहिं जे इतला इस्पताल में इलाज दौरान दम धणीअ हवाले कयो। पुलिस ॿुधायो त नौजवान जे क़त्ल जो कारण मालूम करण बाबति जांच कई पई वञे।
लाड़कानी वेझो अणॼातल हथियारबंदनि जी फायरिंग दौरान गोलियूं लॻण सबबि पीपी अॻवान ज़ख़्मी ऐं संदसि मुहाफ़िज़ क़तल थी वियो आहे। ॻोठ थड़ी छुट्टो में अणॼातल जवाबदारनि पीपी अॻवान जे घर ते फायरिंग कई, जंहिं सबबि आमिर ज़ेब जतोई ऐं संदसि मुहाफ़िज़ मुजाहिद बुरगड़ी ज़ख़्मी थी पिया। वारसनि मूजिबि ज़ख़्मियुनि खे तिबी इमदाद लाइ इस्पताल मुंतक़िल कयो वियो, जिते मुजाहिद बुरगड़ी ज़ख़्मनि जी सट न सहंदे दमधणीअ हवाले कयो। मक़तूल जे वारसनि इल्ज़ाम हणींदे चयो त सिकंदर जतोई ऐं संदसि साथियुनि आमिर ज़ेब जे घर ते फायरिंग कई आहे, जंहिं सबबि अहिड़ो वाक़ियो पेश आयो आहे। हुननि IG सिंध खां मुतालबो कयो आहे त वाक़िए जो नोटिस वठी मक़तूल जे जवाबदारनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वञे।